सॼे मुल्क में हिकु दफ़ो ॿीहर बिजली जो वॾो ब्रेकडाउन। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी फ़रहामी मुअत्तल थी वई। बिजली बंदि हुजण सबबि अदालतुनि समेत ऑफ़िसुनि में थींदड़ कम रुकिजी विया। नेशनल ग्रिड में ख़राबी सबबि इस्लामाबाद, कराची, लाहौर, पेशावर ऐं कोयटा समेत मुल्क जे अक्सर इलाइक़नि में बिजली गायब थी वई। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह 7:30 वॻे बिजली जी फ़रहामी मुअत्तल थियण सबबि शहर जो 90% हिस्सो बिजली खां महरूम आहे। कराची जे इलाइक़नि गुलस्तान जौहर, राशिद मिन्हास रोड, कोरंगी, मलीर, कयूमाबाद, गिज़री, डिफेंस, ओल्ड सिटी ऐं ॿियनि इलाइक़नि में बिजली बंदि आहे। के इलेक्ट्रिक ज़रियनि जो चवणु आहे त ब्रेकडाउन जो इम्कानी सबबि नेशनल ग्रिड में ख़राबी आहे। बिजली जी मुकमल बहाली में 5 खां 6 कलाक लॻी सघनि था। सिंध जे राजधानी शहर कराची खे पाणी सप्लाई कंदड़ वाटर बोर्ड जी धाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जो वॾो ब्रेकडाउन थियण सबबि पंपिंग स्टेशन बंदि थियण सां पाणी जे बैक प्रेशर सां 72 इंच कतर जी 5 नंबर लाइन धमाके सां फाटी पई। वाटर बोर्ड अमलदारनि जो चवणु आहे त पाणी जी लाइन फाटण सबबि कराची खे पाणी जी सप्लाई मुअत्तल थियण सां शहर में पाणी जे शदीद बहरान जो ख़दशो आहे। शहरी एहतियात सां पाणी इस्तेमाल कनि। जामशोरो रीजनल सेंटर जी 500 kV सर्किट में फॉल्ट अचण सबबि हैदराबाद, मटियारी, टंडो मोहम्मद खान, टंडो लियार ऐं बदीन समेत 13 ज़िलनि खे बिजली जी फ़रहामी बंदि थी वई। हेस्को तर्जुमान मूजिबि सुबुह जो 7:35 ते रीजनल सेंटर पारां हेस्को खे आगाही ॾिनी वई। 500 kV सिस्टम में ट्रिपिंग सबबि 78 ग्रिड स्टेशननि खे बिजली फ़रहामी मुअत्तल थी वई। NTDC अमलो टेक्निकल फॉल्ट ख़त्म करण जी कोशिश में मसरूफ़ आहे। बिजली जी मेन सप्लाई जामशोरो खां ट्रिप थियण सबबि ठटे जे मेन मकली ग्रिड स्टेशन, झंपीर ग्रिड स्टेशन, साकरो, पीर पठो, सिजावल समेत हैदराबाद डिवीज़न जे समूरनि ग्रिड स्टेशन ज़रिए फीडर्स खे बिजली जी फ़रहामी बंदि थी वई। दादू, सांघड़, कंडियारो, फैज़गंज, गढ़ी हसन ऐं ॿियनि शहरनि में बिजली जे ब्रेकडाउन सबबि समूरा फीडर सुबुह खां बंदि पियल आहिनि ऐं बिजली न हुअण करे बिजली ते हलंदड़ कमकार बि बंदि थी वियो।